ज़िले सांगड़ जे तालीम खाते में ॿ अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि जेके कंहिं बि तारुफ़ जो मोहताज न आहिनि। पैगाबरी पेशे सां लाॻापियल ही सीनियर तालीमी माहिर, भलोड़ उस्ताद, दिले रहनुमा, हमदर्द दोस्त ऐं निहायती शफ़ीक़ इंसान साईं मोहम्मद जुमान सोलंकी, एडिशनल सेक्रेटरी गस्टा ज़िलो सांगड़, ऐं मोहम्मद बख्श चाहियूं, तालका सदर गस्टा, तालको खिपरो, रिटायर थी विया। गस्टा ज़िले सांगड़ ऐं तालको खिपरो तरफ़ां हिननि मुख़लिस शख़्सियतनि खे भेटा पेश करण जे लाइ गुलनि जी सेज सजाई वई। ज़िले सांगड़ ऐं ख़ासि तालके खिपरो जे उस्तादनि पारां हिकु पुरवकार तक़रीब गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज खिपरो जे ऑडिटोरियम हॉल में कोठाई वई, जंहिंमें ज़िले मीरपुर ख़ासि, ज़िला उमरकोट, ज़िलो नवाबशाह ऐं ज़िलो सांगड़ ऐं ज़िले सांगड़ जे तालकनि जे उस्तादनि ऐं गज़टेड ऑफिसरनि एसोसिएशन जे अॻुवाणनि हिन तक़रीब में अलविदाई काज में कई आया। हिन शानदार प्रोग्राम जो महिमान ख़ासि असांजे दिलनि जी धड़कन, क़ाबिल एतमाद उस्ताद जे हक़नि जो रखवालो, निडर बा हिम्मत हलायत, हिकु मुस्कुराईंदड़ मोहम्मद इकबाल पंवर, मरकज़ी जनरल सेक्रेटरी गस्टा सिंध हो। प्रोग्राम जी सदारत रुस्तलम अली निज़ामानी, ज़िले सदर गस्टा, ज़िले सांगड़ कई। काज जो एज़ाज़ी मेहमान मोहतरम प्रोफेसर डॉक्टर ग़ुलाम मोहिउद्दीन सोलंकी, शहीद बेनज़ीर आबाद यूनिवर्सिटी, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर ग़ुलाम मुस्तफ़ा लगारी, फज़लुल्लाह उमरानी, ज़िले जनरल सेक्रेटरी गस्टा ज़िलो सांगड़, गवाज़ जो डिविजनल जनरल सेक्रेटरी, डिविजनल मीरपुर ख़ास बशीर महर अली, मोहम्मद भाणोट TEO टंडवादम, ग़ुलाम शब्बीर ख़ास खेली AEO सांगड़, ज़हीर अहमद सुमरो AEO सांगड़, गुल हसन लाशारी, ज़िले सदर गस्टा, ज़िलो मीरपुर ख़ास ग़ुलाम शब्बीर हिंगोर जो TEO खिपरो एडवोकेट सरवाण कुमार भील, समाजी अगवान शेर मोहम्मद सोलंकी, हाजी अहमद नूर मरी, कीम हिंगोर जो प्रोफेसर इमरान सोलंकी, समाजी अगवान मोहम्मद खान सोलंकी, अरबाब अली समेजो, TEO खिपरो फीमेल अकबर अली कुंवर ऐं ॿियनि केतिरनि ई सिंध जे कुझ खां कई आयल मानवारनि, हाज़िर सर्विस उस्तादनि ऐं रिटायर्ड उस्तादनि, तालीम खाते जे हाज़िर सर्विस ऑफिसरनि ऐं रिटायर ऑफिसरनि शिरकत करे महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया।